नाज़िन सिंध में 10 ॾींहनि लाइ समूरियूं दरगाहूं बंदि करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। हज़रत कलंदर लाल शहबाज जो सालियानो मेलो बि मुल्तवी कयो वियो। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मेराठ जो रिपोर्टर के बुर्दी। जी के छा अपडेट्स आहिनि? जी तो निहायती अफ़सोस की ॻाल्हि ॿुधाईंदा हलूं त सॼे मुल्क में कोरोना वबाई सूरत हाल शिदत अख्तियार कयो आहे। अहिड़े फ़ैसिले अॼु अहिड़ो फ़ैसिलो गरजानी DC ऑफिस जामशोरो में अहम इजलास सूबाई वज़ीर सुहेल अनवर चाल जी सदारत हेठि थियो, जंहिंमें पाकिस्तान पीपल्स पार्टी जो MN सदा सिकंदर पोटो PP ज़िले जामशोरे जे सदर सईद आसिफ अली शाह शिरकत कई आहे उन इजलास में, ऐं जेके मक़ामी ॿिया ऑफिसर आहे उन्हनि बि शिरकत कई, जंहिंमें बि सूबाई वज़ीर इहो मौक़ो अख़्तियार कयो त जेके कोरोना जी जेका चौथी लहर आहे उहा भाई सूरत अख़्तियार कंदी पई वञे, जंहिंजे करे जेके सिंध जी दरगाहूं आहिनि खुलियल उन में जेके ॿाहिरियां पांजीड़ा ईंदा उनजे करे जेका कोरोना जी सूरत हाल शिदत अख़्तियार करे सघे थी। उन फ़ैसिलो कयो वियो त कलंदर लाल शहबाज समेत सॼी सिंध जूं दरगाहूं सुभाणे 28 खां वठी 8 अप्रैल ताईं बंदि करण जो फ़ैसिलो कयो आहे। जीअं त इहा जेका फ़ैसिलो थियो उन ते MN सरदार सिकंदर पोटो PP जे क़यादत अॻवान सईद आसिफ अली शाह सख़्त एहतिजाज कयो, उहे इजलास खां उथी विया। जीअं तव्हां ॿुधायो कलंदर लाल शहबाज जो गुरसुम्बार को 16 जून जी तयारियूं मुकमल कयूं पियूं वयूं ऐं शहरनि पारां तयारियुनि जा इंतज़ाम कया पिया विया त इहा तमामु ॾुखारी लहर शहर में छाइजी आहे ऐं दुकानदार सेवन जा दुकानदार तबिको होटल मज़दूर तबिको जेको आहे उहा जेका ईंदड़ मेलो उन लाइ सख़्तु परेशान आहिनि, उहे सख़्तु गिनती जी लहर आहे। जी के जी मेहरबानी।